पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आज़ाद कश्मीर जे 30 पोलिंगनि जा चूंड नतीजा रद्द कंदे शफ़ाफ़ जांच ऐं री पोलिंग जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त 30 पोलिंगनि ते कब्ज़े ऐं ठपा हणण जा वीडियो सबूत मौजूद आहिनि। हू कंहिंखे न पंहिंजे वोट ते धाड़ो हणण न ॾींदो। नई असेंबली ठहण खां पहिरियां चौधरी यासीन ऐं ॿियनि खे संदसि सीटूं वापसि ॾियारींदो। कश्मीर जो फ़ैसिलो कश्मीरी अवाम कंदो, को ॿियो न कंदो। कश्मीरी अवाम इन सियासी जमात खां नफ़रत करे थो, जंहिंजो वज़ीर चवे थो त रावलाकोट जा शहरी कश्मीरी न आहिनि। कश्मीर जे मसइले जो हल पीपल्स पार्टी वटि मौजूदु आहे। स्टेक होल्डर्स सच ऐं मुफ़ाहिमती कमीशन ठाहिनि, जेका जांच करे। कमीशन वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर खे ॾोही करार ॾेई त हू एहतिसाब लाइ तयार आहिनि। मुज़फ़राबाद जे अवाम लाइ इंटरनेट सर्विस बहाल कई वञे। उमीद आहे त इलेक्शन जे ॿिए मरहले खां अॻु संदनि शिकायतूं ॿुधियूं वेंदियूं ऐं मुतालबा मञिया वेंदा। आज़ाद कश्मीर पुलिस जे तर्जुमान SSP रियाज़ मुग़ल चयो आहे त पाबंदी मड़ियल कमेटी माण्हुनि जा सुञाणप कार्ड पंहिंजे कब्ज़े में रखिया आहिनि। एहतिजाज कंदड़नि वटि स्नाइपर गन्स पिणु मौजूदु आहिनि। उहे हथियार क़ानून लागू कंदड़ इदारनि ख़िलाफ़ इस्तेमाल करे रिथाबंदी तहत दहशतगर्द कार्रवायूं करे रहिया आहिनि। जेकॾहिं उहे वाक़िया पुरअमन आहिनि त पोइ अछनि झंडनि जे पोयां मौजूदु हथियारनि जी वज़ाहत केरु कंदो? खैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जूं फितना ख़ारिज ऐं फितना हिंदुस्तान ख़िलाफ़ कार्रवायूं। 32 दहशतगर्द मारिजी पिया। ISPR जो चवणु आहे त खैबर पख्तूनख्वा में कार्रवायुनि दौरान फितना ख़ारिज जा तालुक़ रखंदड़ 24 दहशतगर्द मारिजी पिया आहिनि। बलूचिस्तान जे ज़िले नोशके में फितना हिंदुस्तान सां तालुक़ रखंदड़ 8 दहशतगर्द मारिजी पिया। परॾेही सरपरस्ती मदद सां हलंदड़ दहशतगर्दी जो मुकमल ख़ात्मो कयो वेंदो। सऊदी अरब पाकिस्तान जो $5 अरब जो कर्ज़ रोल ओवर करे छॾियो। नाणे वारी वज़ारत जो चवणु आहे त सऊदी अरब पाकिस्तान जो $5 अरब जो कर्ज़ 3 सालनि लाइ रोल ओवर कयो आहे। सऊदी इहो कर्ज़ गॾियल अरब इमारात खे अदायगियुनि लाइ पाकिस्तान खे सिर्फ़ 3 महीननि लाइ ॾिनो हो। अमरीकी फ़ौज जा ईरान ते हवाई हमला। अमरीकी सेंट्रल कमांड पारां तस्दीक़ सेंटकाम मूजिबि विच ओभर में अमरीकी फ़ौज जे हमलनि जे जवाब में ईरान ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। सीनियर अमरीकी उहिदेदार जो चवणु आहे त अमरीकी फ़ौज ईरान अंदरि मौजूदु हथफनि खे निशानो बणायो। ईरानी मीडिया जो चवणु आहे त ईरान जे ॾखण वारनि इलाइक़नि में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया आहिनि। कशमबेट ऐं बुशहर सूबे में धमाका ॿुधा पिया। न्यू सईदाबाद भरिसां ज़मीनी तकरार था ॿिनि धुरनि विच में झेड़ो। फायरिंग में नौजवान क़तल। ज़ेपीर वारे इलाइक़े में ढोमकी ऐं सैयद बिरादरीअ जे ॿिनि धुरनि विच में झेड़ो थी पियो। मुश्ताक ढोमकी गोलियुनि जो खाद। ऐं सखर भरिसां कच्चे वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल। कादरपुर थाणे जी हद में जवाबदारनि गोलियूं हणी बरकत सोलंगी खे क़तल करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त मिसराणी जतोई हथियारबंदनि नौजवान खे क़तल कयो आहे।